इंशाल्लाह असां या पंहिंजे मायूस न थींदासूं। पंहिंजी जदोजहद मां असांजी मुसलसल जदोजहद जारी रहंदी। कानूनी तरह सां भेणूं तव्हांजी मदद कंदा रहंदासूं ऐं ही सॼे मुल्क ते जेको ज़ुल्म जो निज़ाम आहे उन लाइ सियासी जदोजहद कंदासूं। पर हिन मोरे केस ते इंशाल्लाह फातेह थींदासूं। ही सभु भाउर ॿाहिरि ईंदा, असांजूं उहे मज़लूमनि सां इंसाफ़ थींदो, उहे कातिल जेके आहिनि उहे जल्द पाण उहे गिरफ़्तार थींदा ऐं मासूम ॿाहिरि थींदा। पर इन जदोजहद में साथ ला अॼु बि असीं हुन सां गॾु आहियूं, कोर्टुनि वेंदासूं ऐं इहो ऐलान करियूं था। असांजी ख़्वाहिश आहे त हिते ही आज़ादु थी वञनि, ईद खां अॻे आज़ादु थियनि, पर हीअं तारीख़ूं नथा ॾियनि। जेकॾहिं पोइ बि थियनि पर असां हिननि खे आज़ादु कनि न कनि त 20 मई ते जंहिं ॾींहं ते ही ज़ुल्म थियो, सिंध यूनाइटेड पार्टी ऐलान थी करे त हिते अवामी ताक़त जो इज़हार करे ऐं एहतजाज कंदासूं ऐं ॿियनि जमायतुनि खे बि चवंदासूं, ॿियनि सियासी जमायतुनि खे, समाजी तंज़ीमुनि खे, इंसानी हक़ जे तंज़ीमुनि खे त दुनिया में इहो आवाज़ु उथारियो। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हिन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ु उथारे ऐं हिननि मज़लूमनि जो साथ ॾे। दोस्त ॿिया फेसबुक ते ॿियनि ते या मुख़्तलिफ़ अचनि था या 4 ॾींहं हमदर्दी कनि था, पर हिननि सां हमदर्दी आहे त हुन में गॾिजी पियो। इंशाल्लाह 20 मई खां पहिरीं ही आज़ादु थींदा। पर जेकॾहिं हिन में कोताही थी त 20 मई ते हिते अॻे असांजे हज़ारे लखे माण्हुनि जो हिते इज्तिमा थींदो ऐं इहो घेराव करे हिननि खे आज़ादु कराईंदासीं।